और श्रीमद भागवत कथा भगवान सुखदेव महाराज परीक्षित महाराज के काथे बुधाइया हरिद्वार जे किनारे ते गंगा मैया जे किनारे ते तो एक रूप में गंगा मैया श्रीमद भागवत में बी गाल सरस्वती मैया सरस्वती नदी जे किनारे ते भगवान वेदव्यास महाराज बद्रीनाथ में हिन कथा जी रचना कई यानी उहे लीलाऊं दर्शन करे उन्हनि लिखियूं रचित कयूं गजानंद भगवान जे द्वारा। तो वो किनारो हो सरस्वती माता जो तो हिन में सरस्वती माता भी आहे लेकिन जेके लीलाऊं कयूं श्री कृष्ण भगवान मधुराति मधुर वाह वाह गौचारण रास महारास कई लीलाऊं भगवान जेके कयूं ग्वाल बालन सां गॾु उहे यमुना जी जे किनारे तो हिन में तो यमुना जी भी साक्षात यानी भागवत में गंगा यमुना सरस्वती थोड़ी देर भी कोई वेही रहे तो त्रिवेणी में तो तुरंत स्नान थी वेंदो। बोलो भागवत भगवान की। बी गाल इहा आहे कि भागवत कथा इनखे भी गंगा चयो वियो आहे भागवत गंगा। ऐं गंगा मैया हरिद्वार वारी वह काथों प्रकट थी गोमुख यानी श्री कृष्ण जे चरणन में प्रकट थी जिह चरणन ते निकती सुरसरी चो हरे राम हा ना भाई। तो गंगा मैया काथों प्रकट थी भगवान जे चरणन में और भागवत गंगा काथों प्रकट थी भगवान जे श्री मुख में यानी कथा जो ऊंचो स्थान है। और फर्क इहो आहे कि गंगा में स्नान करण जे लाइ तव्हांखे हरिद्वार वञणो पवंदो गंगा सागर वञणो पवंदो लेकिन भागवत कथा त जाते चाहियो उते आयोजन थी वञे जाते चाहियो तव्हां श्रवण कयो टुबी हणो ऐं सिधो स्नान थी वञे इहो फ़र्क़ु आहे। त इहा महिमा आहे भागवत जी।